डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो ठारू शामिया जी सिंध महाज पारां क़ौम परस्त अॻवान बशीर शर जी वाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई, जिसका अॻवान इरफान डायरी खलील शर आलम बालादी इजाज़ सोमरो ऐं ॿियनि मौला उबैदुल्ला सिंधी चौक खां रैली कढी प्रेस क्लब पहुता, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त क़ौमी अॻवान बशीर शर खे बिलाजवाज़ खंबे गुम कयो वियो आहे, जिनजी का बि ख़बर पइजी न सघी आहे। हिननि चयो त जेकॾहिं बशीर शर मथां को केस दाख़िल थियल आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि सख़्त एहतजाज कया वेंदा। एक रियासत दो दस्तूर, बशीर शर के यूसुफ शर के जबरी तो गम पेल कोनी कारकुनन के असिजा गोरंता पाए जंजी गोरंता जी गोरंता आस्ते बशीर शर जी गोरंता बशीर शर जी गोरंता तो की नरी दे आ हक्को साजो आ हक्को साजो अलिया अच्छा हम क्या चाहते हैं? अपनों की मांगे, प्यारों की मांगे।